नाज़रीन अवां सां ॿी अहम ख़बर शेयर कंदासीं गॾा मां जिथे ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं गॾा मां जिथे ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। फौती नौजवान जी सुञाणप साजिद अली तौर थी आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं गॾा मां जिथे ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर पिया कयूं गॾा मां जिथे ट्रालर जे टक्कर में नौजवान फौत थी वियो आहे। फौती नौजवान जी सुञाणप साजिद अली तौर थी आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं गॾा मां जिथे ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। फौती जी सुञाणप साजिद अली तौर थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मंज़ूर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी अॼु सुबुह जेको आहे PSO पब टर्मिनल लॻ जेको आहे ट्रक जो मोटरसाइकिल सवार खे टक्कर लॻो आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार जेको आहे फौत थी वियो, जंहिंखे एडी एम्बुलेंस ज़रिए 100 बेड हॉस्पिटल पहुचायो वियो। जी वॾी महिरबानी मंज़ूर सोलंकी अपडेट्स ॾियण लाइ।